अपडेट कनासी कराची खास सदर आसिफ अली जरदारी की सदारत हेठ कैडेट कॉलेज पिटारो जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो इजलास वज़ीर आला हाउस में थियो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बिया शरीक वज़ीर आला हाउस में इजलास को ठाणे ते सदर आसिफ अली जरदारी जो थोराइतो आहियां। वॾे वज़ीर जो चवणु आहे त पिटारो कैडेट कॉलेज मुंहिंजी माउ जे इल्मी आहे। मूं उतां ई तालीम हासिल कई आहे। मां कैडेट कॉलेज पिटारो के घणो कुछ ॾियणु चाहियां थो। कैडेट कॉलेज पिटारो सियासत समेत हर शोबे में बहितरीन अॻवान पैदा कया आहिनि। कैडेट कॉलेज पिटारो में नौजवाननि खे बहितरीन मुमकिन तरीक़े सां तरबियत ॾिनी पई वञे। एक बेरो बीहर अवासा अहम खबर शेयर कनासी कराची खास सदर आसिफ अली जरदारी की सदारत हेठ कैडेट कॉलेज पिटारो जे बोर्ड ऑफ गवर्नर्स जो इजलास वज़ीर आला हाउस में थियो। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿिया शरीक। अपडेट कनासी वज़ीर आला हाउस में इजलास को ठाणे ते सदर आसिफ अली जरदारी जो थोराइतो आहियां। इहो चवणु आहे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो। तफ़सील मालूम कनासी आमिर सुप्रो खां जी घड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सदर आसिफ अली जरदारी जी जेरे सदारत बोर्ड ऑफ गवर्नर जो है इजलास वज़ीर आला हाउस में थियो है। इजलास में मां के ॿुधाईंदो हलां सदर आसिफ अली जरदारी जी सदारत थियो है, जैमें सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, सिंध असेंबली जो मेंबर सिकंदर अली छोरो, चीफ सेक्रेटरी पर्सनल सेक्रेटरी जेके आहिनि उहे शरीक थिया आहिनि। सदर आसिफ अली जरदारी के जो है गवर्निंग ऑफ कमांड कराची वाइस साहब एडमिरल जो है वो भी उन इजलास में शरीक थियो है। मां के ॿुधाईंदो हलां सदर आसिफ अली जरदारी इस इजलास में इहो चयो आहे त जेको कैडेट कॉलेज पेटारो है मां उन मां तालीम हासिल कई है। कैडेट कॉलेज पेटारो जो है उन वो मुझे दिल के वेझो है। सदर आसिफ अली जरदारी इहो भी चयो है त कैडेट कॉलेज पेटारो जो है मां चाहियां थो त उते कुछ जेकियूं आहिनि वधीक सहूलतूं ॾिनियूं वञनि। सदर आसिफ अली जरदारी इहो बि चयो आहे इजलास में त पेटारो जेको आहे पाकिस्तान ख़ासि करे सिंध जो हिकिड़ो अहम मक़ाम रखे थो। सदर आसिफ अली जरदारी इहो बि चयो आहे त कैडेट कॉलेज पेटारो जेको आहे उन मां सियासी माण्हू फौजी तोड़े सिविल ब्यूरोक्रेटी जा जेके माण्हू आहिनि उन्हनि बि उतां सुठी तालीम हासिल कई आहे। सदर आसिफ अली जरदारी इहो बि चयो आहे त पेटारो कॉलेज नौजवाननि जे लाइ बहितर तरबियत जो जेको आहे हिकु मर्कज़ आहे ऐं 60 सालनि जो सफ़र जेको आहे कैडेट कॉलेज पेटारो जो हिकिड़ो मज़बूती तौरु थियो आहे। सदर आसिफ अली जरदारी इहो बि चयो आहे त उते जा जेके शागिर्द आहिनि कॉलेज जा शागिर्द आहिनि उहे तरबियत हासिल करे पंहिंजूं मंज़िलुनि ते जेको आहे पहुचनि था। सदर आसिफ अली जरदारी इजलास दौरान इहो बि चयो आहे त हीउ जेको कैडेट कॉलेज जो मक़सदु इदारे के अज़ीम जेको आहे करणो आहे ऐं दरपे जेके मसला आहिनि उन्हनि खे जेको आहे हल करणो आहे। ॿिए तरफ़ सदर आसिफ अली जरदारी खे ब्रीफिंग ॾिनी वई आहे त कैडेट कॉलेज पेटारो 758 एकड़ ज़मीन ते मुश्तमिल आहे। ॿिए तरफ़ कैडेट कॉलेज पेटारो में जेको आहे हींअर 846 जेके तालिब आहिनि उहे जेकी आहिनि स्विमिंग सां गॾोगॾु तालीम हासिल करे रहिया आहिनि। ॿिए तरफ़ सदर आसिफ अली जरदारी के इहो बि चयो आहे त कैडेट कॉलेज पेटारो में 2 स्विमिंग पूल बि क़ाइमु कया वञनि। सदर आसिफ अली जरदारी पिणु इहे वॾे वज़ीर खे हिदायतूं कयूं आहिनि। इहो बि चयो आहे त 5 साल जे मनसूबे तहत जेको कमु आहे उनखे जल्द मुकमल कयो वञे। सदर आसिफ अली जरदारी वज़ीर आला सिंध के कैडेट कॉलेज पेटारो जे उस्तादनि जो जेको स्केल आहे उनखे बि वधाइण जी हिदायत कई आहे। सदर आसिफ अली जरदारी पारां वज़ीर आला के कैडेट कॉलेज जेको पेटारो आहे उनमें पोजीशन जेके होल्डर छोकिरा आहिनि शागिर्द आहिनि उनखे स्कॉलरशिप ॾियण जूं बि हिदायतूं कयूं वयूं आहिनि। ॿिए तरफ़ सदर आसिफ अली जरदारी मेहरबानी